सरदार मां न हीणी तो बोलिया न खौफ अथम बस फसाद जो डपा पर फसाद खराब आ शफरन जी का खबर ना है मां वियो ही ना है खौफ खां थी न खौफ जी ॻाल्हि है खौफ सिर जो ना है खौफ इहो अथम त जे घर छॾींदुसि त ज़फर ऐं कासिम का न का हरकत करे विझंदा इस्माइल जो न्यापो आयो आहे तब न वियो आहियां कहिड़ो न्यापो त शफन नाज़ुक हालत में आहे छल बचे सोचां थो जे उते वयुसि न त वरी वार करे वेंदा जंहिं लाइ शफन हिन ई हाल में पहुतो आहे जेकॾहिं हीअं थी वियो त पोइ मूं छा कमायो तूं दिल चाहे करे मां वरी भी कोशिश कयां थो ॻाल्हियुनि में अचनि त कुझु थिए न तुंहिंजी बि करे करे मत खसिजी वेंदी आहे कीअं सरदार ॿिन्ही जो नालो ॾींहुं आहे न FIR में सिर्फ़ कासिम जो नालो छो ॾिनई इहा थी वई सरदार ईअं करिया हा न त शफन जी सारबल ई अचां हा हाणे बि वेंदुसि ज़रूर जे शफन न रहियो न त मां हिमत ऐं हौसलो न हारींदुसि हौसलो हारण बि न खपे मां आहियां कासिम ॿार न ईंदो ज़फर खे ज़मरक ॾे त ॻाल्हियुनि में अचनि अॻु में शफन खे रोकींदो हुउसि पर हाणे ख़बर पई आहे त शफन कंहिं हद ताईं सही हो कंहिं हद ताईं छा बिल्कुलु सही हो चङे भले खे हिमत न थींदी तोखे हथ लाइण जी ठीकु आहे सरदार मां हाणे हलां थो भली पर फिक्र न कजां न सरदार बसि शफन जो फिक्र थो ख़बर बगन बोस की घुराए किबला बगन लाइ बोस की तो लाइ बाप तो वठण बि बाप ते जी बेइज्जती आ ॿुधंदऊ त पाण ई चवंदऊ हिकु न पर वॻा ऐं पटको अलॻि पेरनि खां मथे ताईं बगन बोसकीअ में ॿुधाए पोइ कयां तो बिलो बाठन जो बगन ऐं बोसकी सरदार हाणे शहबाज खान काॾे विधो वॾो कारनामो आ बोसकीअ खां बि मथे बगन मां समझी वियसि तो तू कुछ भी न कंदे ज़फर तू कुछ भी न कंदे पुफी न चो पुफी तुझी सुई अची इन गाल ते अटकी है तो औरत नाही खणनी केर चवंदो तो तू खणी आयो आई वनी जोरी वठी अचीस जोरी पंहिंजो नंग वठी अचण के खणण तो समझी हे तो आ जिखे तो पंहिंजी भेण कयो आ उहा ॿियनि जे घरनि में वेठी हुजे ठहे थी ॾाढी आ ऐं इहो तुंहिंजे शान वटि आहे ॿुधाए ज़फर तुंहिंजे शान वटि आहे इहा ॻाल्हि पुफी मूंखे बि त ॿुधो न छा ॿुधां ऐं ॿुधी बि कयां छा तूं ॿुधाए मूंखे सुमल खे इहे सोराब जे घर तूं छॾी आ पुफी हाणे आहिनि पेर ते ख़ुदा जी कुदरत आ सुमल ते सट थी अचई बाक़ी मूमल ते न त तोखां इहे सोराब ऐं धाणो ज़ोर थियनि पुफी हाणे कीअं बि करे मूमल खे वठी ईंदुसि न को मां न मञा असुल न मञा जेसि ताईं तूं मूमल खे हिते आणींदे न तेसि ताईं मूंखे तो ते एतबार आहे ई कोन ऐं एतबार कयां बि छो हा कोन्हे तो ते एतबार कोन्हे मूंखे एतबार पुफी तूं ग़लत फहमी जो शिकार आहीं मूं वटि सच्चाई आ मां सचो आहियां इन दिल में का भी ॿियाई नाहे बाबा साईं खैर त आहे न बाबा साईं संघार ते हमलो थियो आहे पाण मुंशी ज़ख़्मी थिया आहिनि पाण ऐं मुंशी मेहार सख़्त ज़ख़्मी आहिनि शल बचनि कंहिं हमलो कयो आहे ज़फर वारनि त न कयो आहे बाबा साईं ख़बर न आहे ज़फर वारा अचनि त पुछान छा पुछंदे ज़फर खां गोर संघार ते हमलो कंहिं कयो आहे का ख़बर न आहे
असां मां त को कोन्हे। पक सां था चओ? बिल्कुलु सरदार, असां तव्हां खां ॻाल्हि ॿुधी छो रखंदासीं? सुठो न थियो आहे। छो बाबा साईं? असांजे हमराहन हमलो बि न कयो आहे, पर टेड़ा ईंदा गोर साणस तकरार हलंदड़ आहे ऐं इंतजामिया ताईं ख़बर आहे तकरार जी। न बाबा साईं, हुन जूं ॿियनि सां बि दुश्मनियूं हूंदियूं, रुगो तव्हां सां थोरी हूंदियूं। बाराम खान ते उछले छॾियो। उन जो संगार सां को तकरार कोन्हे गोर। सरदार साईं, इहो त तव्हां था चओ न, थी सघे थो त गौर सही हुजे। बहराम खान जी साज़िश थी सघे थी सन। हेलो डीएसपी साहब। हा हा ख़बर पई आहे। छा तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे? तस्दीक करियो। जे मुंहिंजा माण्हू ज़फ़र ईसन या को ॿियो साबित थियो न त मां मयारी पेश कयां ईसन ज़फ़र खे। मूंखे हिरासत में वठंदो? होश में त आई? भले एसपी साहब नोटिस वठे। मां जा मुंहिंजा माण्हू मुलविस हूंदा त कदम खणंदे न। जी जी तूं पक कर। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। बाबा साईं, डीएसपी साहब गुस्से में हो छा? दबाव थो विझे ईसन ऐं ज़फ़र जे लाइ। डारियोमांस तूं ॿुधीस न? जी सरदार। तूं ऐं ज़फ़र थोरो एहतियात सां घुमो त जीअं गिरफ़्तार थियण खां बची वञो। पर जे मूं ते आई न त तव्हां ॿिन्ही मां कंहिं हिक खे पेश करणो पवंदो। ठीकु आहे सरदार, न्यापो कजो, हलिया ईंदासीं। जंहिं साज़िश कई आहे न उन जी पाड़ खोटण जी कोशिश कयो। वक़्तु थो ऐं संदाए थो धक हयो अथसि। शहबाज़ खान खे हीरो करण जी साज़िश कंदड़ काबाड़ी हवाले हुजे। मां त ईअं थो चवां, न त पोइ साख में इहो चयो हुउमि, जे मिंथ न मञींदो न त पोइ मां कुझु बि करण ते मजबूर हूंदुसि। मीरल, मां ख़ुदकुशी कंदसि। ख़ुदकुशी? तूं जो मजबूर कंदे त ॿियो छा कंदी? मासी, मां त मिंथ थो कयां। जेको ॾिठे न वणे, जंहिंजे ॾिनल चहकनि जा निशान दिलि ते बीठल हुजनि, जंहिं आज़ार खां सवा कुझु बि न ॾिनो हुजे, तंहिंजी मिंथ बि छो मञिजे? नूरी उजाड़ खां पोइ बहार में ज़िंदगी जे बाग़ जा गुल टिड़ी पवंदा आहिनि। मञा थो त मूंखां कोताहियूं थियूं आहिनि, पर मुंहिंजी ज़िंदगी में ईंदीअ त न अताब न अहंज सुख निसरी पवंदा। पंहिंजाइब जी ख़ुशबू असांजी विखरियल ज़िंदगियुनि खे ख़ुशबूदार बणाईंदियूं। वेझड़ाइब ऐं कुर्ब जा गुल टड़ंदा त असांजी ज़िंदगी जा लम्हा पल घड़ियूं साल रंगीन बणिजी वेंदा। मूंखे नाहे ज़रूरत इन ख़ुशियुनि ऐं इन्हनि रंगीननि जी, जंहिंजो माज़ी किखीअ जे खारे अज़ाबनि जो कंडेदार जंग हुजे। हिकु दफ़ो चवण सां माण्हू सम्झी वेंदा आहिनि। पोइ नथो रुकजी त मां पंहिंजी ज़िंदगी ख़ुदकुशी करे ख़तम करे छॾींदसि। छॾ मीरल, वञ हाणे हितां। वञा थो मासी, पर हिन खे सम्झाए त ही मुंहिंजो मुक़दर आहे ऐं मुक़दर केरु थो टारे। ये खबर त छिरकाईंदड़ ॿुधाई थी बादल है। हा न, ईसन ऐं ज़फ़र ते पुलिस डबरियल आहे। 2 दफ़ा ज़फ़र ऐं ईसन ते पुलिस छापा बि हया आहे। तूं बि एहतियात सां निकिरी वञ बादल है। छो? चेरिया तर जी पुलिस खे बि ख़बर आहे त तूं असांजो माण्हू आहीं। डिॼारी थो न चेरिया, जेकॾहिं सभई गिरफ़्तार थी वेंदासीं त बेइज़ती अलॻि ऐं घर जी ॻणती अलॻि रहंदी। पुलिस वटि सिर्फ़ ज़फ़र ऐं ईसन जा नाला गर्दिश पिया कनि कासिम। अहिड़े माहौल में तुंहिंजो नालो बि शामिल थी सघे थो। तूं सम्झण जी कर बादल। सोचां थो। सोचींदे छा? सम्झ बादल, तूं ॿाहिरि हूंदे त पोइवारी बि कंदे ऐं घर बि संभालींदे।
जेकॾहिं सभु सोघा थींदासीं न त मसइलो पैदा थींदो। तूं मुंहिंजी ज़मानत कराए वठंदे न, पोइ तोते आई न त मुंहुं ॾींदुसि। हाणे ॻाल्हि सम्झ में आई कासिम। कॾहिं कॾहिं देरि सम्झंदो आहीं। तूं जल्दी कर, निकिर हितां ऐं एहतियात सां मामला सुलझाए। ठीकु आहे, मां हलां थो। कासिम काटम रे काटम दुरुस्त मसने। छा थो चवी पहाड़ खान? पहाड़? असां जबल खे पहाड़ बि चवंदा आहियूं। अबू तू जबल के इन्हें चवीस ने खबर अब कना जोशना खबर आ जबल खान। तू कम जी गाल कर। नी एनो चालान मरोस। मरा छो? हाँ छो मरा जबल? पंजे दी पुने मरंदुस। अरे चयो माय त चालान थींदी। खैर आ, जमानत थी वेंदी। ओ कासिम मुझो मतलब तू न समझेस। मां समझेस पर तोसां ताउन न करेस। गाल समझ में अचेस या न अचेस? अचेस मगर ने खबर अब कना जोशना। तो वट जोशा त कासिम भी करंटा जमादार। तोखे पतो पवेस त जमादार जबल छाहेस। छा है मूं लड़काए थो ॻाल्हाई। दाणो शफन कोमा में हलियो वियो आहे। कोमा में? हा मूमल, धक ख़राब अथसि। संदसि दोस्त इस्माइल आयो, पैसा पट सट करे ॾिना थमांसि, हू वापसि वियो। तू वञी हिम्मत करी हा न सोराब। शफन ॾे ख़ुदा ख़ैर करे दाड़ो निधण की थी वेंदी। मूमल जे करे त इन आधारनि ते पहुतो आहे। मूमल जेको हुन जे अफ़ालनि जे करे लोड़ियो सो बि यादि कर न थाणो। मां त दाहूं कंदो रहियुसि दाहूं त न कयो खेखराट, पर कंहिं बि न ॿुधी मुंहिंजी। बाबा अलाह वॾो आहे, तूं दिलगीर न थी। कीअं न दिलगीर छूं मूमल? शफन जो ॿुधी त दाणो खां इहो बि विसरी वियो आहे त दाणो धणकी आहे, निधणकी न आहे। बस दुआ ई करे सघूं था दाणो। हल मूंसां भेण मूमल। तोखे मुझे घर में इजाजत या कड़े खड़काइण खां सवा अंदर दाखिल थियण जी हिम्मत कीअं थी? तव्हांजी बेवाजिबिन ऐं भेण मूमल जी नादानिन मजबूर कयो आहे मूंखे। न त ज़फर ईअं न करे हा। अॼु भेण मूमल मूंसां हलंदी या मरंदी। तुझी बादशाही आहे। खबरदार शराब। आवाज ना मुराद। अदा ज़फर तू बाबा थे तो रिपीटर ताणी मुखे भेण भी सड़ी तो ऐं बाबा के मारण जी भी तो करी। हेफ तई अदा, हेफ तई। तू केड़ो बाज अडबे? तो नादानी कई आ। मुझे प्यार ऐं पासे खणण जो नाजायज फायदो वरतो आ भेण मूमल। नाहे वरतो नाजायज फायदो। चाची सारा जा अजाब सठम, पर इयो किथां जो इंसाफ आ? जो हुआ किथां रिश्तेदार घुराए उन सां मुझो निकाह तय करे। छा मां चाची सारा जी मुई माली मिल्कियत आया? बुधाए मुखे। पर ॾिस भेण मूमल, तू नंगो असां जो आहीं ऐं असां जो नग नाहे। पासिक जे लकड़े खे मुंह वेढ़ियल हलियो आहे नंग पाल थी। निकुर हाणे ता निकुर त ख़बर अथई त थाणो थणकी आहे, थणकी न आहे। हलियो वञ, ॾिसे छा थो। हलियो वञ। न वेंदुसि। मां हिते बेइज्जती लाइ न, सिर्फ भेण मूमल लाइ आयो आहियां। मां न हलंदसि। जेकॾहिं सच में भी मुखे भेण तो समझी न त हलियो वञ ता ऐं वञी चाची सारा खे चओ त मुखे ॿियो को बि रिश्तो क़बूल न आहे। बटस वेही करे उमिरि गुज़ारींदसि। वञण बि ॾे न मो मठ कर। अम्मा मुखे ॻाल्हाइण ॾे अदे ज़फर सां। अदा
मां हथ थी ॿधाए, तूं मूंखां मुड़। जेकॾहिं को ॿियो आयो न त मुंहुं ॾेई वेंदसि, पर तूं न अच। जे पोइ बि नथो मुड़ी त हे वठ ही ऐं हण मूंखे, ऐं पोइ मुंहिंजो लाश खणी वञी चाची सारा खे ॾे। मार मूंखे। खालद जी यार दादन जो छा थींदो? कीअं? बला जे डंग में जो सुगो आहे। हाँ यार, डॉक्टर भी मायूस आहिनि। छो? फट छुटण बजाए वधंदो थो वञेसि। जंग जी सोच भी नथी लहेसि। तॾहिं त चवां थो त छा थींदो? ख़ुदा ख़ैर कंदो। रब वॾो आहे। काबिल सामू बगन। खबर पवे आए केरो? तूं दिल खणी हर हलियो छो वेंदो आहीं सतार? कमकार थींदा आहिनि त हलियो वेंदो आहियां कमल। न पुछण न ॿुधाइण, बस ईअं ई टुॿी ॾेई हलियो वेंदो आहीं। इहो मुनासिब त न आहे न सतार? कमल कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। तोखे छा ख़बर त हीअ दिल दरिया आहे। उन दरिया जी लहरुनि जे सरगम ते जॾहिं तुंहिंजी यादि जा सुर छड़ंदा आहिनि त मां हाल विञाए वेहंदी आहियां, या त ॾुख जे समुंड में लुढ़ण लॻंदी आहियां, या वरी कावड़ जी कैफ़ियत में घेरजी जंहिं ते असां चिड़ी ॻाल्हाईंदी आहियां। कमल ईअं न लोड़ पाण खे कैफ़ियतुनि जे हालतुनि में जेकी तो लाइ, तुंहिंजी सिहत लाइ ऐं रवैयनि लाइ नुक़सानकार साबित थियनि। हीउ माशरो अहिड़ो आहे जंहिंमें ज़िंदगीअ जे हर पहलूअ जी सचाई मिसफिट हूंदी आहे ऐं माण्हू मिसफिट हूंदो आहे। अनाउनि ऐं मुनाफ़क़तनि जो झंग अंदर जे रूह खे रड़े छॾींदो आहे। इहो मिसफिट छा आहे? पूरो न लही सघण या अहिड़ो न थी सघण चई सघिजे थो। उन्हनि रेशमी धागनि जी उणत अहिड़ी आहे जेका दिलि टुटण सां बि टुटी नथी सघे। छा कयां? तूं ॻोठ वारे घर में रह त मां रोज़ तोसां मिलण ईंदसि। न कमल न। छो? छो जो जवाब चाहींदे बि नथो ॾेई सघां। मां तो वटि ईंदो रहंदुसि, ठीकु आहे न? ठीकु आहे, पर हिते दिलि जूं ॻाल्हियूं नथी करे सघां सतार। कमल उस्ताद बुखारीअ जो शेर आहे त शौक़ शोभो घुरियो तो इरादो ॾिनो। मतलब मूं मोहबत जी ज़री घुरी तो घणो कुझु ॾेई छॾियो। ॾिसजे त मूं कुझु बि कोन घुरियो, तो पाण अर्पे छॾियो आहे त ख़ुशी बि आहे, ख़ौफ़ बि आहे। तूं केमल आहे सतार? मासी हाणे ई आयो आहियां। सुठो थियो जो तूं आए। मासी ख़ैर त आहे न? दादन सख़्तु बीमार आहे, जंग खे ख़तरो अथसि। हा मासी, कमल हाणे ई मूंखे ॿुधायो त दादन शहर वियो आहे डॉक्टर खे ॾेखारण लाइ। हा, तूं बि डॉक्टर आहीं, पाण बि ॾिसेसि ऐं सलाह बि ॾेसि त कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे। ललंग पुट मुंहिंजो खट बीड़ो थी वियो आहे। हा मासी, सलाह ॾियांसि थो। चांहि पीअंदो वञ सतार। कमल वरी ॿिए दफ़े बगन हो दीवार टपण वारो? हा बगन हुयो। तव्हांखे कीअं ख़बर पई? तोॾे पे आयासीं, फेरा थिया। किथे? तुंहिंजे घर वटां। मोर्चे तां फेरा थिया दादा न? कोट तां घिटीअ में टपो ॾिनई। हा, ज़ख़्मी हो। तव्हांखे ज़िंदा छॾे ॾिनो? हा, पोयां भॻासींसि पर घिटियुनि में गुम थी वियो। पेर ठीक थे पोइ पाणे ख़बर पवंदसि। ॾिनी अथऊंसि ख़बर। धक्को लॻुसि पर भॼी निकिरी वियो। बची ऐं भॼी निकिरणो न घुरिजे हा ख़ालिद। टोड़ाए टोड़ाए फांडो पोरियो सां दादन जो
कोट टपंदड़ चिंता न रहण घुर्जे। न रहंदो मिलंदो त मौत ॾिबुसि दादा न। मां संदसि हयाती ऐं मौत जी विछोटी खुटाईंदुसि खालद त जीअं सुतती मौत सां मुलाक़ात करे सघे। असीं तोसां गॾु आहियूं। सिर घोरींदासीं दादा न। महिरबानी, पर मां अकेलो ई काफ़ी आहियां। इहो बकन आहे छा? फित ते कां जेको इशारे सां ई उॾामी वञे। ख़बर तूं देर न कर, डॉक्टर सां ॻाल्हाए। घर अकेलो आहे। हा ॾिसांसि तो। जल्दी कर, ॻाल्हि ॿुधाए टांडा पकाया अथव। ही जेको वजूद आहे ॾीए जी वट वांगुरु चलण शुरू कयो आहे। मुंह चिबो करे मूंसां न ॻाल्हाईंदो करे त वेतर मुंह न चिबो करे छॾे। थाणो धणकिया धणकी न आहे। कुछ त ख्याल कर, जेको थी ॻाल्हाई सो बद फज़ील तो। थाणो खे न बाहियूं ॾींदो ही त बिगड़जी वेंदी आ। पो पतो न पवंदो सस त छा ई कंहिंसां थी ॻाल्हायां। मूमल जे रिश्ते जी ॻाल्हि कयो, कहिड़ी ग़लति ॻाल्हि कयो? रिश्तो थी वेंदुसि न त कासिम वारा ज़ोर लाए लाए बीही वेंदा। हींअर इहो सोची न हिन जे बारे में। बाक़ी कासम ऐं ज़फर भली ज़ोर लाइन। इजाज़त अथनि मूमल खे न मिलंदी। 7 भेरा थी चवां त खेन कोन मिलंदी। थाणो खां ज़ोर थींदा। थाणो धणकी आ, धणकी न आहे। मूं मूमल जो भलो चाहियो तॾहिं रिश्ते जी ॻाल्हि कयमि। बाबा जी मां अचण सां ई बाहि थी आहियां। न थिए, सॼी उमिरि मुंहिंजे अखियुनि में वेह त मां अखियूं बंदि करे छॾिया। ज़फर ऐं कासिम जी फशरी खां बचण ऐं संदन घट बंदि करण जे लाइ। बाबा हाणे ज़फर या कासिम आयो न त मां बि खेनि मुंद जी ॿुधाईंदीसान। कासिम ऐं ज़फर खे मालूम थी वियो आहे त मां मरंदे मरी वेंदसि, पर ओॾां न वेंदसि। हाणे मां बि बंदूक खणंदसि। फायर सां पोइते वञी फड़को कंदी, फायर कंदी, नमूनो ॾिस बंदूक खणंदी। ॾिस ॾिस तो ताहू बि पाण कंदो ही त थाणो घटि वधि थी ॻाल्हाए। थाणो खे घटि न समझ। तोखे न चयमि त थाणो तोप बि हलाईंदी आ। बंदूक कहिड़ी ॻाल्हि आ? थाणो धणकी आ, धणकी न आहे। हा परवेज़ खान, कीअं तबियत? अची थो? अचे त कोन थो, रुगो तो ॻाल्हियूं करे। छा वरी कंहिंसां फॾो थियो दुबई में? जे चवी त मां अचां सुभाणे दुबई। अच्छा अच्छा अच्छा, तूं अचे थो सुभाणे वारी फ्लाइट में? ठीक है, मैं गाड़ी मोकलींदुसि। चङो चङो, खुदा हाफ़िज़। सरदार परवेज़ खान अचे थो जा बाबा साईं? हा, सुभाणे वारी फ्लाइट में कराची तो पहुचे। केड़ी जरूरत अथस अचण जी? गौर परवेज़ खान मुझो नंढो भाव आहे, जरूरत छो नथस? अवां आयो मामला उकलायो पिया, हुन जी केड़ी जरूरत आ? अकुल ॾिस, अरे हू मुझो भाव आ, जीअं ॿियनि सरदारनि जा भाव हूंदा आहिनि न, तीअं हू बि मुझो दादलो भाव आ, दादलो भाव। अचे, लख चकर अचे, अखियुनि ते अचे। भली बाबा साईं अचे, किथे तव्हां वारनि मामलनि में मुदाखिलत न करे। कोन कंदो मुदाखिलत, कंदो न त रोकींदोसांसि। ख़ैर, ज़फर ईसन खे पेश कयो, उन जी पोवारी कयो बाबा साईं, न कंदो त परे हलिया वेंदा। पोइवारी में आहियां, तोखे कंहिं चयो त कोन्या? मां तव्हां सां पाछे वांगुरु गॾु आहियां बाबा साईं। एसपी साहब जे ज़ोर ते पेश करे पोवारी न कंदो त नाराज़ थींदा? न थींदा नाराज़। संगार खान जी टंग में लॻल गोली सबबु हिकु रग टुटी पई अथसि, रत घणो वियो अथसि। कराचीअ वारनि डॉक्टरनि वस कया आहिनि, पर कामयाब कोन थिया आहिनि। लंडन खजी वियो आहे। लंडन? हा, ऐं मुंशी मेयार जी बि हालत गणतीअ जोगी आहे। बची हलाए न,
तंहिं करे मामलो गंभीर आहे। जे हींअर तकड़ कंदासीं न त बेगुनाह फासी वेंदासूं। हींअर बि बेगुनाह फासी विया आहिनि। करे अलाए केरु वियो आहे, नज़ुल असां ते किरियो आहे। मूंखे बहराम ख़ान जी शरारत थी लॻे। थोरो मामलो छको थिए त पोइ पतो करे न बहराम ख़ान जा बिगल वॼायां। बाक़ी ज़फ़र ऐं ईसन ते केस कोन पीअंदो। उहो वरी कीअं किबला? उन्हनि वटि का बि साबिती न आहे। साबित कंदा त केस पीअंदो न। शक साबिती ऐं शाहिदीअ में फ़र्क़ु आहे। रहियो बहराम ख़ान त उन लाइ माण्हू छत मालूम कनि। जे बहराम आहे त भाकुर में भरे भित सां हणासि त बेदे वांगुरु फिसी पए। शहबाज़ जहिड़े खिलाड़ी सां तो खेॾ करे। नूरी, ओ नूरी। जी अम्मा। अलाए काॾे वई छोरी। नूरी वे त तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। हाँ मां। कहिड़ी सलाह अम्मा? तुंहिंजे बारे में। मुंहिंजे बारे में मूंसां सलाह? हाँ नूरी, ज़रूरी आहे। ज़रूरी आहे त चओ अम्मा। नूरी, मां मीरल मां सदाई लाइ जिंद छॾाइण थी चाहियां। छुटंदी कान अम्मा। मीरल मरदूद आहे। तुंहिंजो रिश्तो थी वेंदो त मीरल बंदि थी वेंदो। मुंहिंजो रिश्तो मीरल सां थी चाहीं? अम्मा, अम्मा मूंखे ज़हर ॾेई मारे छॾ, पर मीरल लाइ सोच बि न। मीरल ॾे वञण खां बहितर आहे त मारे पूरे छॾ। मीरल जीअं असांखे सदाई सूर ॾिना, तूं उन लाइ थी सोची? नूरी, मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध। मूं अञा ॻाल्हि पूरी न कई आहे त तूं शुरू थी वई आहीं माठी नथी करी। अम्मा तो ॾुखंदड़ रग ते हथ रखियो, मां तॾहिं चयो। मूं बादल लाइ सोचियो आहे। बादल लाइ? हा, ईअं करण सां मीरल बिल्कुलु माठ थी वेंदो ऐं हयाती जा बाक़ी ॾींहं इज़त सां गुज़री वेंदा। अम्मा, तूं वॾी आहीं, बाक़ी मूंखे कुझु सोचणु ॾे। ठीकु आहे, मां ज़बरदस्ती न कंदसि। मासी हिन मीरल तव्हांखे आज़ारियो आहे न? इहा त जग खे ख़बर आहे, कंहिंखां गुझी आहे इहा ॻाल्हि।